सलातु वस्सलामु अला अशरफिल अंबिया'i वल मुरसलीन व अला आलिहि व सहबिहि अजमईन अम्मा बअदु फ़अऊज़ु बिल्लाहिस समीइल अलीम मिनश शैतानिर रजीम मिन हम्ज़िहि व नफ़्ख़िहि व नफ़्सिहि या अय्युहल्लज़ीना आमनुत्तक़ुल्लाह वल तंज़ुर नफ़्सुम मा क़द्दमत लिग़द वत्तक़ुल्लाह इन्नल्लाह ख़बीरुम बिमा तअमलून। वाजिबुल एहतराम मौलाना हाजी वली मोहम्मद खासकली हफ़िज़हुल्लाह, नाज़िम आला जमियत हदीस ज़िला मटियारी, फ़ज़लतुल शेख मौलाना हाफ़िज़ शब्बीर अहमद जमाली हफ़िज़हुल्लाह ऐं जामे मस्जिद अहले हदीस गोठ गुल मोहम्मद महर में अॼोकी हिन बाबरकत मजलिस में शिरकत कंदड़ पंहिंजे सभिनी बुज़ुर्गनि, भाइरनि, दोस्तनि ऐं आयल मुअज़्ज़िज़ मेहमाननि जी ख़िदमत में अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातुहू। इंसान जी बनावट ऐं बीहत ते जेकॾहिं संजीदगी सां गौर कयूं था त क़ुरान मजीद जी आयत मुबारका अखियुनि जे साम्हूं तरी अचे थी, जंहिंमें अल्लाह रब्बुल आलमीन असांजी असुलियत बयान फरमाई आहे। अल्लाह ताला क़ुरान हकीम में इरशाद फरमायो, ख़ुलिक़ल इंसान ज़ईफ़ा, माण्हू खे असां ॾाढो कमज़ोर करे पैदा कयो आहे। मथे जे वारनि खां वठी पेरनि जे पंबनि ताईं बनियल ही बदन ॾाढो कमज़ोर आहे। इन में सहब ऐं बर्दाश्त जो हिकिड़ो मिक़दार आहे। जॾहिं पोइ मिक़दार पुॼाणी ते पहुचे थो, इंसान ॾेई वठी बीहे रहे थो। उन जे मामले में इंसान केॾो कमज़ोर आहे, बुख जे मामले में इंसान केॾो कमज़ोर आहे। इहे सभु ॻाल्हियूं असीं तजुर्बाती तौर ते चङी तरह ॼाणूं था। रमज़ान मुबारक जे महीने में फिरे फुटी जो उथी रोज़ो रखूं था, वरी सिज लथे जो रोज़ो खोलियूं था। 12, 13, 14 कलाक जे दौरान असांखे पंहिंजी हैसियत जी ख़बर पइजी वञे थी त असीं केतिरे क़दुरु ताक़तवर ऐं तवाना ऐं ताज़ा आहियूं। जिस्म में उहा ताक़त ऐं कुवत कान थी रहे। असांजे ॻाल्हाइण, असांजे हलण, असांजे उथण, असांजे वेहण में वॾो फ़र्क़ु अचे थो। कॾहिं कॾहिं का बीमारी लाहक थिए थी। अल्लाह रब्बुल इज़्ज़त जा ॾिनल वसीला वाफ़र मिक़दार में घणे तादाद में मौजूद आहिनि, पर यकीन ॼाणो बीमारी जे हंध तां उथी कंहिंखे भाकुर पाए बि नथा सघूं, कंहिंसां खिली ॻाल्हाए बि नथा सघूं। असांजे बदन जी कमज़ोरी जी ही हालत आहे जो ड्रिप लॻल आहे। उन जे करे पेशाब हंध ते करियूं था, पायखानो बि हंध ते करियूं था। कॾहिं इहा नौबत असां वटां लंघे थी। हकीम तबीब डॉक्टर चवनि था त हिनखे खाधो खारायो, बाकरो गोश्त पियल आहे, बेहतरीन ताज़ी मानी पकल आहे, हिकिड़ो गिरह निड़ीअ खां हेठि नथो लहे। अंदाज़ो लॻायो असांजी बदनी बनावट कहिड़े क़िस्म जी आहे। इंतहाई कमज़ोर आहियूं, असीं ॾाढा हीन आहियूं। अल्लाह रब्बुल इज़्ज़त असांखे जेका जान ॾिनी आहे, जेको बदन ॾिनो आहे, पुराणे दौर खे छॾियो, हींअर हिन दौर में तव्हां अहिड़ो माण्हू ॻोल्हे सघंदव जेको 5 मील वञे पंधु, वरी 5 मील पंधु करे अचे। अहिड़ो को माण्हू तव्हांखे नज़र अचे थो? पंधु करण वारा माण्हू विया, ॿार खणण वारा माण्हू विया। छा असांजे बदन जी बनावट ऐं बीहक आहे? कॾहिं बीमारी जे करे राति जो निंड नथी अचे, सारी राति तड़पी तड़पी गुज़ारियूं था। ॾींहं जो कंहिंजे ॻाल्हाइण जे क़ाबिल कोन आहियूं। मामूली क़िस्म जी का तकलीफ़ थिए थी, कंहिं कम जे सरंजाम ॾियण जे समय सघ कान्हे का।
अल्लाह रब्बुल इज्जत जो ही फरमान केॾी माना रखे थो, खुलिकल इंसान ज़ईफ़ा, माण्हू के सां ॾाढो कमज़ोर करे पैदा कयो आहे। पोइ जॾहिं आऊं ऐं तव्हां हद दर्जे जा कमज़ोर आहियूं, दुनिया जी हयाती जा लक आसानी सां लंघी नथा सघूं, ही बर उकारे नथा सघूं, हिन जग जहान जे मामलनि खे मुंहुं नथा ॾेई सघूं। कॾहिं बुख जो मामलो, कॾहिं उञ जो मामलो, कॾहिं बीमारी जो मामलो, कॾहिं ॾुखनि जो मामलो, कॾहिं सफ़र जा मामला, कॾहिं दुनिया जे कंहिं ॿी तकलीफ़ जा मामला। असीं शुकार जे मथां शुकारो भरियूं था, पंहिंजा ॾुख, पंहिंजा सूर, पंहिंजा दर्द, पंहिंजूं परेशानियूं कंहिं ॿिए माण्हू जे साम्हूं बयानु करे कुझु बदन खे हल्को करियूं था। सम्झो था त असांजी बदनी बनावट ऐं बीह खे केतिरी ताक़तवर आहे। राति जो सुम्हूं था, असांजी अख नथी खुले, चोर घर में दाख़िल थिए थो, घर खे ॿुहारो ॾेई हलियो वञे, असीं सुबुह जो जागूं था। ही असांजे इंसान जे बदन जी बनावट ऐं बीहक आहे। यकीन ॼाणो, जेकॾहिं इंसाफ़ सां वेही फ़ैसिलो करियूं था, ॾाढा कमज़ोर आहियूं, हिक हिक मामले में कमज़ोर आहियूं। अल्लाह रब्बुल आलमीन असांजे हाल ते रहम करे। असांखे अहसासु नथो थिए, पर जॾहिं असांजो पेट भरियल आहे, खीसे में 5 ॾोकड़ मौजूद आहिनि, गाॾी जो छल्लो हथ में मौजूद आहे, 5 रुपया बैंक में मौजूद आहिनि, कंहिं मनसब में उहिदे जासीं धणी आहियूं, छा त ॿोली ॻाल्हायूं था, छा त असांजा जज़्बा आहिनि, छा असीं सम्झूं था। कॾहिं को नंढे खां नंढो मामिलो थिए थो, उनखे बि अहिड़े अंदाज़ में उकलायूं था जो ॿुधंदड़ ॾिसंदड़ हैरान थी वञनि था। छा असांजे ज़बान जी गुफ़्तगू आहे, छा असांजो लहजो आहे। हिन गुनहगार अखियुनि हिकिड़ी जाते मंज़र सुबुह जो सवेल ॾिठो ऐं कननि ॿुधो। हिकु माण्हू कंहिंखे दाह ॾिनी, तुंहिंजे पुटु मुंहिंजे पुट सां बेवाजिबी ज़्यादती कई आहे। ॻोठ में रहूं था, पाड़े में रहूं था, आउं ग़रीब आहियां, होटल जो बेरो आहियां, तुंहिंजे पुटु मुंहिंजे पुट सां बेवाजिबी ज़्यादती करे उनखे ॾाढो मारियो कुटियो आहे। जेकी थियो सो छुटो, पर घटि में घटि पंहिंजे पुट खे थोरी पारत करे छॾ। हुन वॾे संजीदगी सां उनखे इहा ॻाल्हि चई। मुंहिंजे गुनहगार कननि उहे लफ़्ज़ ॿुधा, ऐं अञा उहे लफ़्ज़ विसारे कोन सघियो आहियां। हुनखे चाहिं थी, साम्हूं रोड जेको वञे पियो न, न्यू सईदाबाद थाणे ताईं वञी सघे थो। ही ओलह पासे वारो रोड सिधो फलाणे वॾारे जे ओताक ते पहुचे थो। ही उभरंदे पासे वारो रोड फलाणे वॾेरे जे ओताक ते पहुचे थो। हाणे तुंहिंजी मर्ज़ी आहे, जहिड़ो बि रस्तो तूं अख़्तियार करी, तोखे चइनी पासनि खां मुंहिंजे तरफ़ां मोकल आहे। हुंडे के कहाणी हलियो वियो। छा था सम्झो, केॾा ॾाढा, केॾा ताक़तवर, केॾी असीं पंहिंजी हैसियत ॾेखारियूं था। पर मुंहिंजे रब जी का पकड़ अचे थी, कंहिं जाता का छिॿी अचे थी, पोइ असांजूं दाहूं, पोइ रड़ियूं, पोइ कूकूं को ॿुधे असांजी हैसियत कहिड़ी आहे। यकीन ॼाणो, असीं ॾाढा कमज़ोर करे पैदा कया विया आहियूं। ही दुनिया जूं सख़्तियूं, दुनिया जूं तंगियूं ऐं तकलीफ़ूं, इहे असीं बर्दाश्त नथा करे सघूं। कॾहिं सोचियो अथऊं क़बर जा के लक लंघणा आहिनि, इहा सोढ़ी सामी जेका अखियुनि सां ॾिसूं था, इहा सॼी उमिरि रुॻी ॾिसंदासूं कोन, पर हिकु लम्हे जे लाइ इन घर खे बि शल अलाह नसीब करे आबाद करणो आहे। चइनी पासनि खां मिटी आहे, इन जो लोढ़ लटियल मंदर असांजे अखियुनि जे साम्हूं आहे। इते जी बि का दुनिया आहे, इहो हिकिड़ो जहान आहे। इन जा मंज़र असांखे क़ुरान हदीस में ॿुधाया, सेखारिया ऐं सम्झाया विया आहिनि। छा असां कॾहिं सोचियो आहे इन क़बर जे लक मां लंघण जे लाइ को सामान हथ कयो अथऊं? इनखे गुलो गुलज़ार बनाइण जे लाइ, इनखे बिश्त जे बाग़नि मां हिकिड़ो बाग़ बनाइण, इनखे नज़र पवण ताईं कुशादो करण जो को सामान हथ कयो अथऊं? हिन दुनिया में तव्हीं वेहो त असीं बयान जारी रखूं, या त तव्हीं ॻाल्हायो या त असीं ॻाल्हायूं। न, तव्हां वेहो त पोइ ॻाल्हायूं।
तव्हां हिते थोरो वेहो कुर्सी ते पोइ तव्हीं ॻाल्हायो त तव्हांखे ख़बर पइजी वेंदी। हाल कोन्हे छोकिरा छोकिरो जॾो तहिड़ो मेक जॾो साइणनि खे लॻा सम्झायो न। चंद नसीहतूं इन हवाले सां अर्ज़ करे चुको आहियां। दुनिया जी हयाती गुज़ारण जे लाइ मूंखे अव्हां खे हर माण्हू खे सुख जी तलाश आहे। घर भलो हुजे, खाधो सुठो हुजे, राति जो आराम करण जो घुर्बल सभु सामान मौजूदु हुजे। इन सुख जी तलाश में आऊं ऐं तव्हां राति ॾींहुं पंहिंजो सर्फ कयूं था। अल्लाह रब्बुल इज़्ज़त जेतिरा वसीला ॾिना आहिनि उहे कतब में आणियूं था ऐं करना पाहिनि जहिड़ो इंसान आहे। ख़ासि तौर ते हिन जदीद दौर में इंसान जी ख़वाहिश आहे जिस्मानी लिहाज़ खां कमज़ोर आहियूं। असांखे ही बि शइ घुर्बल आहे, ही घुर्बल आहे, ही घुर्बल आहे। कॾहिं वेही करे वीचार करियूं जॾहिं असांखे कांधी लोढ़ लटे इन सामी में बंदि करे वापसि वरंदा, इन खे कुशादे करण जो को सामान हथ कयो अथऊं। जॾहिं क़यामत जे ॾींहुं अल्लाह जे अमर सां मुंहिंजे रब जे साम्हूं हाज़िर थियूं, अल्लाह रब्बुल इज़्ज़त जे साम्हूं हाज़िर थी पंहिंजी पूरी ज़िंदगी जो हिसाब ॾियूं, छा इन्हनि लम्हनि जे लाइ का तयारी आहे? को सामान गॾु कयो अथऊं? दुनिया जी हयाती 50 खां 60 साल जे विच में मुश्किल सां को ज़िंदगी गुज़ारे थो। पुराणे दौर जा माण्हू विया, ही जदीद हयाती जेका आहे न 60 खां 70 जे विच में कंहिंखे हयाती मिली त वॾो न कमाल कयो। सम्झो था इन नंढड़ी हयाती जे लाइ वस आहर ऐं तव्हां वॾियूं कोशिशूं करियूं था त मूंखे, मुंहिंजी घरवारी खे, मुंहिंजे औलाद खे, मुंहिंजे घर जे भातियुनि खे को ॾुख न पहुचे, का तकलीफ़ उन्हनि खे पेश न अचे, हिकु हिकु मामले में उन्हनि खे सुख ऐं सलामती नसीब थिए। इन जे लाइ कोशिश आहे। पर जॾहिं उन मंदरनि ते गौर करियूं, जॾहिं मुंहिंजो रब मूंखे ऐं तव्हांखे पंहिंजे साम्हूं पेश थियण जो हुकुम करे, उन ॾींहं जी कामयाबी, उन कामरानी जे लाइ को दुनिया में सामान गॾु कयो अथऊं। अल्लाह रब्बुल आलमीन क़ुरान मजीद में असांजी ख़ैरख़ाही कंदे इरशाद फरमायो, या अय्युहल्लज़ीना आमनुत्तक़ुल्लाह वलतंदुर नफ़्सुम मा क़द्दमत लिग़द वत्तक़ुल्लाह इन्नल्लाह ख़बीरुम बिमा तामलून। ऐ ईमान वारो, जिते बि क़ुरान करीम में या अय्युहल्लज़ीना आमनू जा लफ़्ज़ अचनि, मूंखे अव्हां खे हर पढ़ंदड़ खे गौर करणु खपे। या त हिन जाइ ते मुंहिंजो अल्लाह असांखे कंहिं कम करण जो हुकुम करे थो, या कंहिं गुनाह ऐं नाफ़रमानी खां असांखे झले थो ऐं मना करे थो। अल्लाह सुब्हानहू व तआला कान का असांखे नसीहत करे थो। हिन आयत मुबारका में बि अल्लाह रब्बुल आलमीन फरमायो, या अय्युहल्लज़ीना आमनुत्तक़ुल्लाह, ऐ ईमान वारो अल्लाह खां डिॼो। रसूल हिकमत मखाफ़त अल्लाह, हिकमत, दानाई, अक़लमंदी, सियाणप, समझदारी जी चोटी अल्लाह जो ख़ौफ़ आहे। जंहिंखे इहो वखर मिली वियो, हर मोड़ ते उनखे कम में ईंदो। हर नेकी करण जे लाइ इहो अल्लाह जो ख़ौफ़ उनखे उकसाईंदो। हर गुनाह ऐं नाफ़रमानी खां बचण जे लाइ इहो अल्लाह जो ख़ौफ़ उनखे उभारींदो। अॻियां दीवार बणिजी ईंदो, हू रुकिजी पवंदो। अल्लाह रब्बुल इज़्ज़त इन पंहिंजे ख़ौफ़ जो अमर कयो आहे। मुंहिंजी नाफ़रमानी खां डिॼंदा करियो, मुंहिंजे हुकुम जी ख़िलाफ़ वर्ज़ी करण खां डिॼंदा करियो। ऐं ईमान वारो अल्लाह खां डिॼो। ऐं ॾिसो, हर नफ़्स पंहिंजे जीअ में झाती पाए ॾिसे, पंहिंजे ज़िंदगी जे मामूलात ते थोरी देरि जे लाइ नज़र विझे।
नज़र पंहिंजे फसल ते विझूं था त केतिरो भलो थियो आहे, नज़र पंहिंजे औलाद ते बि विझूं था, कॾहिं नाजाइज़ नज़र कंहिं माउ भेण ते बि विझण जी शैतान असांखे हरकत कराए थो। दुनिया जे ॿियनि शयुनि खे ॾिसण जे लाइ असीं सफ़र करियूं था ऐं उहे सभु शयूं ॾिसूं था। अल्लाह रब्बुल आलमीन फरमायो वल तंदुर नफ्स मा क़द्दमत लिगद, हर नफ्स, हर जान, हर माण्हू, हर समझदार इंसान झाती पाए ॾिसे त मूं पंहिंजे क़बर जे लाइ छा गॾु कयो आहे। पंहिंजे पाण खां सवाल करे जेकॾहिं हिन वक़्तु मुंहिंजे मथां मौत अचे, छा आऊं फ़रिश्तनि खे जेके मूंखां सवाल जवाब करण जे लाइ क़बर में ईंदा, छा उन्हनि खे मुंहुं ॾेखारण जे क़ाबिल आहियां, उन्हनि खे जवाब ॾियण जे क़ाबिल आहियां। उहे मुंहिंजे हुलिये नमूने मुंहिंजे सवालनि जे जवाब खे ॾिसी मुतमइन थींदा। ऐं जेकॾहिं हिन हाल में मौत अचे ऐं क़यामत में मुंहिंजो रब मूंखे घुराए, छा पंहिंजे रब खे मुतमइन करण जे क़ाबिल आहियां। अल्लाह रब्बुल आलमीन असांजी ख़ैर ख़ाही कंदे फरमायो ऐं मार वारो अल्लाह खां डिॼो ऐं हर नफ़्स निहारे ॾिसे त उन सुभाण यानी क़यामत जे लाइ छा गॾु कयो आहे, क़बर जे लाइ छा मोकिलियो आहे, क़यामत जे ॾींहं जे लाइ छा मोकिलियो आहे। अल्लाह रब्बुल आलमीन ॿीहर तकरार सां हुकुम फरमायो वत्तकुल्लाह, ऐं अल्लाह खां डिॼो यानी अल्लाह जी नाफ़रमानी करण खां डिॼो। अवां जेके बि कम करियो था उन्हनि सभिनी कमनि खे अल्लाह चङी तरह ॼाणे थो, उनखे ख़बर आहे आऊं ऐं तव्हां माण्हुनि जे विच में छा था करियूं, पंहिंजे घर में छा था करियूं, जॾहिं अकेला थियूं था त छा करियूं था। अल्लाह रब्बुल आलमीन फरमायो हर कम खां उहो मुंहिंजो रब चङी तरह वाक़ुफ़ आहे। क़ुरान मजीद जी आयत मुबारका असांखे दरस ॾिए थी मुस्लमानो, रुॻी दुनिया कान्हे, इन दुनिया खां पोइ क़बर आहे, क़बर खां पोइ क़यामत आहे। जॾहिं खां जग जुड़ियो आहे, जेके माण्हू क़बर में मौजूद आहिनि, जेकॾहिं उन्हनि खे हेॾां अची का ॻाल्हि करण जी फुर्सत हुजे न, पाण सभु सुधरी वञूं, पर अल्लाह रब्बुल आलमीन उन्हनि जे बजाय वही जी रोशनी में क़बर में थींदड़ मामला असांखे ॿुधाया आहिनि। इहो बि ॿुधायो वियो आहे सुबुह जो कंहिं माण्हू खे बिश्त या बिश्त जो मंदरु ॾेखारियो वञे थो, शाम जो बि ॾेखारियो वञे थो। जेकॾहिं दौलख आहे उनखे मंदरु ॾेखारियो वञे थो, दरी खोले दौलख ॾेखारी वञे थी, सुबुह जो तोड़े शाम जो। जॾहिं क़यामत क़ाइमु थींदी तुंहिंजे रहण जी जाइ ही आहे। छा था सम्झो, जंहिंखे क़बर में सुबुह शाम बिश्त ॾेखारियो वञे, केॾी हसरत आहे त हुन क़बर मां उथां, पर कोन उथंदो जेसि ताईं अल्लाह जो अमर न थींदो। ऐं जंहिंखे दौलख ॾेखारी वेंदी, इहो कोन चाहींदो त को क़यामत क़ाइम ते ऐं हिन क़बर मां उथां ऐं सिधो वञी जहन्नम में पवां। अल्लाह मुंहिंजे रब असां ते इहसान कया आहिनि। असीं जहिड़ा आहियूं, दीन सां, दीन वारनि सां जुड़ियल आहियूं, दुनिया जे लाइ केॾी अणथक कोशिश करियूं था, पर उन क़यामत जे ॾींहुं अल्लाह वटि कामयान थियण जे लाइ केतिरी कोशिश करियूं था। अल्लाह रब्बुल आलमीन क़ुरान मजीद में फरमायो फ़कैफ़ तत्तक़ून इन कफ़रतुम यौमन यजअलुल विल्दान शीबा। पोइ तव्हां रब्बुल इज़्ज़त रसूलनि जी नाफ़रमानी फर्मबरदारी जो ज़िक्र कंदे फरमायो कीअं तव्हां बची सघंदव जॾहिं तव्हां उन रसूल जी नाफ़रमानी कंदव। कहिड़ो ॾींहुं, जंहिं ॾींहं ते ॿार नंढा पोढ़ा थींदा आहिनि, जवान, अञा मुछुनि जी सावक कान आई आहे, पर अल्लाह रब्बुल आलमीन फरमायो जिन रसूलनि जो इनकार कयो उहे हिन मंज़रनि खां, अज़ाबनि खां कीअं बची सघंदा। जंहिं ॾींहं ते नंढड़ा ॿार बि पोढ़ा थींदा ऐं उन्हनि खे तव्हीं महसूस कंदव त ही जवान कोन्हे, ही त पोढ़ा आहिनि। उहो क़यामत जो ॾींहुं जंहिंजे लाइ नबी अलैहिस्सलाम जी हिकिड़ी हदीस मुबारका अर्ज़ कंदुसि, जेकॾहिं असांजे ईमान जी का रिमक बाक़ी आहे, ईमान जी जोत ऐं बहार असांजे दिलनि में मौजूद आहिनि, इहा हिकिड़ी हदीस मुबारका बि असांजे लाइ काफ़ी आहे। हदीस शरीफ़ जे किताब जामे तिरमिज़ी में क़यामत जे बयान में
सही सनद सां सैयदना मिक़दाद रज़ी अल्लाह ताला अन्हु खां हिकिड़ी हदीस मुबारक रवायत थियल आहे त रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो इज़ा कान यौमुल क़ियामत अदनीत शम्स मिनल इबाद हत्ता तकून कीद मीलिन अबिस्नैन। रसूल करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो जॾहिं क़यामत जो ॾींहुं थींदो सिज मेल या 2 मैलनि जे मुफ़ासिले ते हेठि लही ईंदो। सिज केतिरो परे आहे? अव्हांखे आसमान जे बुलंदियुनि जी शरीयत तालीम ॾिनी आहे त आसमान हिन ज़मीन खां केतिरो मथे आहे। 7 आसमान आहिनि। इहा शइ शरीयत असांखे ॿुधाई आहे। सिज केतिरो परे आहे इहा ॻाल्हि कंहिं बि ॿुधाई कान्हे। एतिरी गर्मी जो उन जे तह ताईं केरु पहुची कोन थो सघे। उहो सिज जेको असां खां अलाए केतिरा मैल परे आहे। ख़ासि तौर ते हिन ॾींहंनि में पंहिंजे बदन मां निकिरंदड़ पघर अखियुनि जे साम्हूं मौजूद आहे। केतिरी गर्मी आहे, कहिड़ो असांजो हाल आहे। न ॻाल्हाए सघूं था, न खाई सघूं था, न सुम्ही सघूं था, न को कमकार करे सघूं था। हिन बदन में जा पघर रेला करे वहे थो। अलाए केतिरो परे आहे। पाण नबी अलैहिस्सलाम ने फरमायो त जॾहिं क़यामत जो ॾींहुं थींदो मैल या 2 मैलनि जे मुफ़ासिले ते हेठि लही ईंदो। हिन जाते हदीस जो रावी सुलैम रहमहुल्लाह बयान करे थो त नबी अलैहिस्सलाम जिन हिन हदीस में जेको मील लफ़्ज़ इस्तेमालु कयो आहे इहो आउं सम्झी बि कोन सघियसि ऐं पुछी बि कोन सघियो आहियां। मील जूं 2 मानाऊं आहिनि। ही ज़मीन ते जेका माप कयूं था थी 1 मैल आहे, इहो मैल मुराद आहे। या अरबी में मील चइबो आहे कानी खे जंहिंसां सुरमो अखियुनि में पाइजे थो। सम्झो था त न कानी ऐं अख जे विच में केतिरो मुफ़ासिलो आहे या एतिरो हेठि लही अचे। कानी खे बि छॾियो, इन थोरे मुफ़ासिले खे बि छॾियो, वठो 1 मैल जे मुफ़ासिले खे, 2 मैलनि जे मुफ़ासिले खे। अल्लाह जे नबी अलैहिस्सलाम जे उन फरमान खे 1 मैल खे बि छॾियो, 2 मैलनि खे वठो। जॾहिं इहो 2 मैलनि जे मुफ़ासिले ते हेठि लही ईंदो न, सम्झो था त हिन बदन जो कहिड़ो हाल थींदो। अॼु केतिरो परे आहे। राति जो घुट बुसट थिए थी, आराम करे नथा सघूं, सॼी राति निंड हराम थिए थी। पर सम्झो था उन ॾींहं जो कहिड़ो हाल थींदो जंहिंजे लाइ रब क़ुरान में सूरतुल मआरिज में फरमायो फी यौमिन कान मिक़दारुहु 50 अल्फ सना। ओ क़यामत जो ॾींहुं जेको थींदो उन जो पहिरियों ॾींहुं 50,000 सालनि जे बराबरि थींदो। सम्झो था साल असांजो 365 ॾींहंनि जो आहे या कुझु घटि ॾींहंनि जो आहे। लीप ईयर में हिकिड़े ॾींहं जो फ़र्क़ु अचे थो। 365 ॾींहंनि जो साल आहे। ॾाढो ॾुखियो गुज़रे थो। इहो ख़ुशी में त गुज़री वञे थो, पर जंहिंजा ॾींहं ऐं जंहिंजूं रातियूं बीमारी जे हंध ते गुज़रनि थियूं न, साल न। उन खां रुॻी हिकिड़े हफ़्ते जो अहवाल पुछो त इन जो हफ़्तो इस्पताल में कीअं गुज़रियो आहे। छा था सम्झो उहो ॾींहुं जिन जी डेघ बेकर 50,000 साल हुजे। अल्लाह जे क़ुरान इहा ॻाल्हि असांखे ॿुधाई आहे। ऐं उन ॾींहुं रब जे साम्हूं बीही करे हिसाब किताब ॾियणो आहे। यौम यक़ूमु नासु लिरब्बिल आलमीन। जहाननि जे पालनहार अल्लाह जे साम्हूं माण्हुनि खे बीही पंहिंजे ज़िंदगी जो हिसाब किताब ॾियणो आहे। अॼु आज़ाद ख़ुदि मुख़्तार छुड़वा गयूं। असांखे कंहिं बि क़िस्म जी का परवाह कान्हे। पर उन ॾींहं ते जंहिं माण्हू खे न इन 50,000 साल जे पहिरें ॾींहुं सभ खां आख़िर में सॼो वञे, इन जे बीहण जो कहिड़ो हाल थींदो जेको तरावीह निमाज़ में बीही नथो सघे। साईं मौलवी क़ुरान घणो पढ़नि था, सिपारो, 1.25 सिपारो, 1.5 सिपारो पढ़नि था। सोमारी जी निमाज़ वरी तरावीह निमाज़ूं 8 रकातूं 2 कलाक लॻनि था। साईं 2 कलाक असां में बीहण कोन्हे। मज़दूर माण्हू आहियूं, असां में बीहण कोन्हे। उहो मुलाज़िम जेको 8 कलाक सरकारी ड्यूटी ॾे थो, हिकु प्रोफेसर लेक्चरर बोर्ड ते बीही कलाक जो लेक्चर ॾेई सघे थो, उहो माण्हू मस्जिद में 12 महीने रमज़ान जे महीने में तरावी निमाज़ जो 1 कलाक ॿधो, उहो नथो बीही सघे। आउं बि गौर कयां, अवां बि गौर करियो। 50,000 साल बीहण छा को तस्वर आहे? को अकुल कम करे, को दिमाग़ असांजो साथ ॾिए थो? सम्झ में ॻाल्हि अचे थी?
अल्लाह जी तौफ़ीक़, अल्लाह जी रहमत, अल्लाह जी मेहरबानी खां सवाइ इहे लक लॻण कंहिंजे वसी ॻाल्हि कान्हे का। पोइ अहिड़े ॾींहं जे लाइ का तयारी का महिनत कई आहे। मिक़दाद रज़ी अल्लाह ने फरमायो, पोइ नबी अलैहिस्सलाम जन फरमायो, जॾहिं सिज पाण सिंधी में चवंदा आहियूं नेज़े पांद हेठि लही ईंदो, फतसहरहुम शम्स फयकूनून फिल अर्क बिक़द्रि अमालिहिम, पोइ सिज जी तपिश गर्मी जे करे माण्हू जे हिन बदन मां पघर वहण शुरू थींदो। केतिरो पघर वहंदो? हिकु गिलास, हिकु दिलो, हिकु मट, हिकु हंडो। नबी अलैहिस्सलाम जन उन जो मिसाल ॾींदे फरमायो, जेतिरो गुनहगार हूंदो ओतिरो पघर में बुॾल हूंदो। फरमायूं किन जा गुनाह थोरा हूंदा आहिनि, उन पघर जेको उन जे बदन मां निकिरंदो न, किन खे पघर भेजनि ताईं, किन खे गोॾनि ताईं, किन खे चेल्ह ताईं, किन खे कुल्ह ताईं। ऐं फरमायूं के बदबख्त गुनहगार सियाहकार अहिड़ा बि हूंदा जिन खे पघर संदन वात में जीअं जानवर खे लगाम पियल हूंदो आहे न, इहो पघर उन्हनि जे वात में पवंदो। जॾहिं मुंहिंजो रब उन्हनि खे हिसाब किताब जे लाइ घुराए, इहो टस कंदड़ पाणी हूंदो, इन पघर बदबूदार में हूंदो। न पेर में जुती हूंदी, न मथे ते का टोपी हूंदी, न वरी का आसास ऐं आराम जी ॻाल्हि हूंदी। इन हालत में अचो का मेहनत, का जफ़ाकशी, को अमल, का नेकी हथ कयूं, जेका असांखे क़बर मां पार पवाए, असांखे क़यामत जे ॾींहं बि कमु अचे। जुमे जा ख़ुतबा ॿुधासूं, वॾा वॾा जलसा थिया, उहे बि असां ॿुधा, वॾा वॾा आलिम आया। असीं तिन्हनि आलिमनि जे जुतियुनि ते जेका दज़ पवे थी, यकीन ॼाणो अहिड़ा कोन आहियूं। हुकुम जी तामील थी आहे, तव्हांजे साम्हूं कुझु नसीहतूं करियूं था। तबियत में तब्दीली केतिरी आई, मिज़ाज में फ़र्क़ु केतिरो आयो, अमल जी दुनिया में केतिरो सुधारो आयो। वॾे खां वॾा आलिम त आया, पर असांजे अमल जी दुनिया में का सुरहान पैदा थी, अमल जे लिहाज़ खां का हुबकार पैदा थी। असांजे ज़बान, असांजी अखि, असांजे कन, असांजे हथ, असांजे पेर, असांजे हिन मेजारे ही धड़कंदड़ दिलि में कंहिं क़िस्म जी का तब्दीली आई आहे। पोइ सम्झो जेकॾहिं थोरी घणी का तब्दीली आई आहे त ठीकु, जेकॾहिं न त अञा बि वधीक महिनत जी ज़रूरत आहे। छा था सम्झो, ही दुनिया जा इम्तिहान असीं उकारे नथा सघूं, ॾेई वठी बीहूं था, मथे ते हथ अचो वञनि, वायूं बताल थी वञनि थियूं त हाणे छा करियां। सम्झो था उन मंदर ते जिन जो रब क़ुरान में ज़िक्र फरमायो, यौम यफिरुल मरउ मिन अखीहि व उम्मिहि व अबीहि व साहिबतिहि व बनीहि, उहो क़यामत जो ॾींहुं थींदो। हर नफ़्स, हर जान ॿिए खां भॼण जी कोशिश कंदी। परे वारनि रिश्तनि जो रब ज़िक्र कोन कयो, ज़ाल जो ज़िक्र, पुट जो ज़िक्र, धीअ जो ज़िक्र, भाउ जो ज़िक्र, भेण जो ज़िक्र, माउ ऐं पीउ जो ज़िक्र। उहे वालिदैन जेके पंहिंजे औलाद ते छकन आहिनि, रब जो क़ुरान तो फरमाए क़यामत जे ॾींहुं हिक ॿिए खां परे भॼंदा, हिक ॿिए जे वेझो अचनि जी गज़ामत कबारा कोन कंदा। मतां इन्हनि जी आई में असीं अची न वञूं ऐं हजी न वञूं। उन ॾींहुं जेकॾहिं मुंहिंजो रब मूंखां सवाल करे, छा खणी आयो आहीं? आहिनि के हथ में हरीरूं, आहिनि के नेकियूं जेके पलव में पांद पाए हथ कयूं हुजूं। सुबुह गुज़रियो, मंझंदि गुज़री, शाम गुज़री, पूरो ॾींहुं गुज़रियो, राति गुज़री, हिकु हफ़्तो गुज़रियो, हिकु महीनो, हिकु साल, उमिरि जे हिन मोड़ ते पहुचायूं। ॿ माण्हू वठी कुर्सी ते विहारीनि था, उथी नथा सघूं, पेशाब पायखाने करण खां पोइ ताक़त कान्हे का जो उथी अगट पाण वधी सघूं। इन हाल में दुनिया जो फ़िक्र, औलाद जो फ़िक्र, ज़ाल जो फ़िक्र, पुट जो फ़िक्र, धीअ जो फ़िक्र, दुनिया जो फ़िक्र, पंहिंजी क़बर, पंहिंजे आख़िर जो को फ़िक्र कोन्हे। ॿुधायो छा गॾु कयो अथऊं? दुनिया लाइ जेको गॾु कयोसीं, मरण महिल इहे 10 वाल कपिड़े जा नसीब थियनि था, जेके कुझु महीननि में ॻरी मिटी में मिली मिटी थी वञनि था। उहो ख़ूबसूरत बदन जंहिंखे साबुण सां साफ़ कयोसीं ऐं उम्दे क़िस्म जी ख़ुशबू इन बदन खे कपिड़नि खे लॻायोसीं, बहितरीन बूट पाए उनखे पॉलिश कयोसीं, आरती जे साम्हूं बीही सुरह सिंगार करे
ॿाहिरि निकितासूं बल्ले बल्ले पइजी वई। पर जॾहिं मिटी में मिली माण्हू मिटी थी थो वञे, महीने ॿिनि खां पोइ लाश जी हालत ॾिसो, अवी नक ते हथ रखी ॿाहिरि निकिरंदो, बिने घणी धपा, हिक पासे पूं आहे, ॿिए पासे हॾा आहिनि, टे पासे मास आहे। साईं जी हैसियत इहा आहे, छा इन क़बर खे कुशादे करण जो को सामान क़यामत जे ॾींहुं मुंहिंजे हक़ीक़ी मालिक जे साम्हूं गॾु थियण ऐं पंहिंजे रब जे साम्हूं पेश थियण ऐं कुझु हड़ में हरीणूं गॾु करे नेकिन जी सूरत में गॾु थियण जी का कोशिश, का महिनत ऐं को ज़हन आहे, यकीन ॼाणो तमामु घटि तयारी आहे। पर ईअं चवां त को फिक्र कोन्हे ऐं सम्झा थो इहो गुल बि कोन्हे जे असांखे पंहिंजी आख़िरत जो फिक्र हुजे, क़बर जो फिक्र हुजे, राति ॾींहुं इहा जुस्तजू, इहा जफ़ाकशी हुजे। कुझु अमल नबी अलैहिस्सलाम जिन असांखे ॿुधाया आहिनि जेके क़यामत जे ॾींहुं इन मंज़र मां बि असांखे पार पवाईंदा। अमल त खोड़ आहिनि, पर हिकिड़ी हदीस इन मज़मून जी मुनासिबत सां अलाह जी तौफ़ीक़ सां ज़िक्र करियां थो। सभ खां पहिरियां पंहिंजी हिदायत ऐं अमली जज़्बे जे लाइ पोइ तव्हां आयल सजणनि जे इन साथ जे लाइ बि कुझु नसीहतूं अर्ज़ कयूं था। हदीस शरीफ़ जे किताब सही बुखारी में, किताब ज़कात में, किताब सलात में ऐं हदीस शरीफ़ जे किताब सही मुस्लिम में सैयदना अबू हुरैरा रज़ी अल्लाह ताला अन्हु खां हदीस मुबारक रवायत थियल आहे त रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो, सबातु युज़िल्लुहुमुल्लाहु फी ज़िल्ली यौम ला ज़िल्ला इल्ला ज़िल्लुहु। 7 क़िस्मनि जा माण्हू अहिड़ा आहिनि जेके क़यामत जे ॾींहुं अल्लाह जे अर्श जी छांव जे हेठि हूंदा, जंहिं ॾींहं ते उन छांव खां सवाइ ॿी का छांव कान हूंदी। हींअर कंहिं बस स्टॉप ते बीहूं था, न टहण उस आहे, पघर निकिरे थो, बीही नथा सघूं, भॼी कंहिं भित जो ओलो वठो था, कंहिं होटल में घड़ी खनि बीहूं था, कंहिं दुकान में साईं माफ़ कजो बस अचे थी, मता तव्हांखे तकलीफ़ न का ॻाल्हि कान्हे, बीही रहो। इहे चंद लम्हा बि असीं हिन न टहण उस में बीही नथा सघूं। 50,000 साल जो पहिरियों ॾींहुं थिए ऐं मुंहिंजो अल्लाह करीम उन ॾींहुं असांखे छांव में विहण जे लाइ जॻह ॾे। हिन खां मथे बि ख़ुशनसीबी कहिड़ी थी सघे थी, हिन खां मथे बि कामयाबी कहिड़ी थी सघे थी जो बाने खे अल्लाह जा फ़रिश्ता सॾे खरबनि जी तादाद में माण्हू आहिनि, सफ़ूं चीरे उन्हनि खे उन छांव में अची विहारीनि। ऐं सम्झा थो हिन खां मथे ख़ुशबख़्ती, हिन खां मथे ख़ुशनसीबी बाने जे रबी का कान्हे। हिसाब किताब अञा बाद में आहे, पर उनखे घुराए उन छांव जो हक़दार कजे। अमल त घणा आहिनि, पर हिन जाते नबी अलैहिस्सलाम जिन 7 माण्हू ॿुधाया आहिनि। पाण नबी अलैहिस्सलाम जो फरमायो त ॿी का छांव कान हूंदी, न वण, न छत, न जॻह, न वरी कंहिं क़िस्म जी का पनाह जी जाइ हूंदी। अल्लाह रब्बुल इज़्ज़त जे अर्श जी छांव हूंदी, उहा पर रब जे अमर खां सवाइ मुयसर कान थींदी। पहिरें नंबर ते नबी अलैहिस्सलाम ने फरमायो इमामुन आदिलुन, उहो वक़्त जो हाकिम जेको पंहिंजे रैयत ते हुकूमत कंदे, हुक्मरानी कंदे रैयत सां अदल करे थो, इंसाफ़ करे थो। जे हींअर पंहिंजे मुल्क में अदल ऐं इंसाफ़ आहे, 4 इकाइनि में अमा वञो अदल जी माना छा आहे, इंसाफ़ जी माना छा आहे, न इहो मफ़हूम मिटिजी चुको आहे। अंग्रेज़ी में चवंदो आहे माइट इज़ राइट, जेको ॾाढो सो गादो, जेतिरो तो वटि पैसो वधीक आहे, अदालतुनि जा जज हुजनि, वॾियूं वॾियूं अदालतूं हुजनि, वकील हुजनि, सवाइ पैसे जे ॿियो कुझु कोन्हे को। ॾोही, मुजरिम, ख़ताकार, अलाए केतिरनि गुनाहनि में, ग़लतियुनि में ऐं फॾनि में फाथल माण्हू हुआ, उन्हनि खे बरी करे छॾियऊं। कातिल, खूनी, ज़ानी, मुजरिम, तरह तरह जा गुनाहगार हुआ, अलाए केतिरा जुर्म कयऊं, का उन्हनि खे सज़ा कान मिली। इन्हनि हाकिमनि खां, इन्हनि फ़ैसिले कंदड़नि खां बि क़यामत जी ज़रूरु पुछा थींदी। पर ही उहो हाकिम हो जंहिं ज़ालिम जी ॻाल्हि बि ॿुधी, मज़लूम जी ॻाल्हि ॿुधी, पोइ क़ुरान ऐं सुन्नत जी रोशनी में फ़ैसिलो करे मज़लूम खे पंहिंजो हक़ ॾियारियो ऐं ज़ालिम खे कड़ी सज़ा ॾिनी। हुनजी दिलि ख़ुशि थी वई, हुनखे पंहिंजो हक़ मिलियो। रैयत में अदल ऐं इंसाफ़ जो बोल बाला रखियो। हिकु हाकिम पंहिंजे रैयत जो निगहबान आहे,
ऐं पंहिंजे घर जो अवी पंहिंजे घर जा अॻवान आहियूं। रसूल अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी हदीस सही बुखारी सही मुस्लिम में कुल्लुकुम राइन व कुल्लुकुम मसूलिन रयती, अमामा हर हिकु निगहबाना मुहाफ़िज़ा धनारा, अमा खां पंहिंजे धन जी पुछा थी वेंदी। पीउ पंहिंजे पुट खां सवाल करे थो, गाह छो कोन ॾई, कुतर छो कोन आई, माल जा छेणा छो कोन खई, ही खीर खणी तो दुकान ते छो कोन ॾेई आयूं, भाॼी छो कोन वठी आयूं, भरे हुनखे चंबा हणे थो, बेइज़ती करे थो ऐं हथ वात मुंहिंजा कहिड़ा कड़ा लद खे चवे थो। उहो पुट जेको हुन जी अखियुनि जे साम्हूं सुतो पियो आहे, पाण त निमाज़ ते वञे थो, पुट जी निंड ख़राब नथो करे, ज़ाल खे नथो थारे, धीअ खे नथो थारे, नुंहुं खे नथो थारे। अंदाज़ो लॻायो नंढड़ी हुकूमत आहे। अर्रिजालु क़व्वामून अलन निसाए, ही मर्द हाकिमन पंहिंजे ज़ालुनि जे मथां। उहो मर्द वीचारो चुप करियो वेठो आहे। हाणे कुझु ॾींहं अॻु में ही शो बिज़नेस जी दुनिया काविश अख़बार में अचे थी, उनमें हिकिड़ी टिकटाकर औरत हुई, उन शर्त रखियो ऐं उन मुड़ुस सां शादी कंदुसि जेको मुंहिंजे बदन खे सॼो ॾींहुं ज़ोर बि ॾे, मानी पचाए ॾे, बोड़ रधे ॾे, ऐं अहिड़े मर्द सां शादी कंदुसि। अंदाज़ो लॻायो अहिड़ी दुनिया बि रहे पई। ही मर्द हो पंहिंजे घर में रहियो पिए, पर उन पंहिंजे घर जे भातिनि ते बि हुकूमत कान हलाई। दुनिया जे कमनि जे लाइ चयो, क़बर ऐं आख़िरत वारनि कमनि जे लाइ कंहिं बि क़िस्म जी का पाबंदी कान रखी। पाड़े जो चङो आहे, क़ौम जो चङो आहे, ॻोठ जो चङो आहे, इलाइक़े जो चङो आहे, उन जे साम्हूं मुजरिम अचनि था, मुजरिम वोटरनि, मुजरिम जा माइटनि, मुजरिम जा दोस्तनि, दोस्तनि जा दोस्तनि, ॾुख सुख जा साथी आहिनि। उन्हनि जे जुर्म ते पर्दो रखी करे मज़लूम सां इंसाफ़ नथो थिए, फ़ैसिला थियनि था, रियाकारी थिए थी, बेवाजिबी ज़्यादती थिए थी। उहो वीचारो रोईंदो, अखियुनि मां ॻोढ़ा ॻाड़ींदो ॿाहिरि निकिरे थो, फ़ैसिलो नथो थिए, अदुल नथो थिए। पर उहो शख़्स जेको जंहिं बि जाते मौजूदु आहे, वक़्त जो काज़ी आहे, जज आहे, रईस आहे, फ़ैसिलो कंदड़ आहे, मुनसिफ़ आहे, अदल इंसाफ़ सां फ़ैसिलो करे थो, अक़ीदो दुरुस्त आहे, अमल दुरुस्त अथसि। नबी अलैहिस्सलाम जन फरमायो, अल्लाह क़यामत जे ॾींहुं उनखे एज़ाज़ नसीब कंदो जो उनखे अर्श जी छांव नसीब थींदी। ॿिए नंबर ते नबी अलैहिस्सलाम जन फरमायो, व शाबुन नशअ फी इबादतिल्लाहि अज़्ज़ व जल, ओ नौजवान जेको ऐन जवानी जी हालत में अल्लाह अज़्ज़ व जल जी बंदगी मानव करे थो, जंहिं मक़सद जे लाइ उनखे दुनिया में मोकिलियो वियो आहे नौजवान। ॼण नौजवाननि खे ॾिसे थो, होटलुनि ते उन्हनि जी राति जो वॾो हिसो गुज़रे थो, ॾींहं जो वॾो हिसो फिल्मुनि में, ड्रामनि जे ॾिसण में गुज़रे थो, रांदि में, रूंद में, मुख़्तलिफ़ मशगूलियुनि में उन्हनि जा ॾींहं ऐं उन्हनि जूं रातियूं गुज़रनि पियूं, अयाशियुनि में ऐं दुनिया जे खेल कूद में उन्हनि जो वक़्तु गुज़रे पियो। पर हिन नौजवान जी अजीब ज़िंदगी आहे। अख जी हिफ़ाज़त, ज़बान जी हिफ़ाज़त, ओघड़ जी हिफ़ाज़त, पोशाक सुन्नत मुताबिक़, चहिरो सुन्नत मुताबिक़, हलाल जी कमाई पंहिंजे गुज़र सफ़र सां आहे। अल्लाह जी बंदगी मानव पूरे शौक़ सां करे थो। हर वक़्तु उनखे ऊन आहे, भांग जे तरफ़ तवजो आहे। हर घड़ी घड़ी पंहिंजे घड़ी में, वॉच में ॾिसे थो, मोबाइल में ॾिसे थो, 10 मिंट अॻु में उथी वुज़ू करे थो, भांग जो पड़ला कन ते पियो न आहे, मस्जिद जो रुख़ रखियो न आहे, पहिरीं सिफ़ में साॼे पासे हाज़िर थिए थो, तकबीर लॻे थी, ही पहिरीं सफ़ में मौजूदु आहे। हर नेकी जो कंदड़, सुन्नतुनि जो पाबंदी सां अदा कंदड़, क़ुरान जी तिलावत कंदड़, अल्लाह रब्बुल इज़्ज़त जे ज़िक्र अज़कार में, क़ुरान मजीद जी तिलावत में, ख़ैर भलाई जे कमनि में मसरूफ़ आहे नौजवान। पर उन जी जवानी बेदाग आहे। मुंहिंजे साम्हूं नौजवान वेठा आहियो, ऐं तव्हां सां अदब एहतराम सां मुखातिब आहियां। छा ॿिए खे न ॿुधायूं? अंदर में हिकिड़ो सवाल मोकिलियूं, छा असांजी जवानी महफ़ूज़ आहे? मथे जे वारनि खां वठी पेरनि जे पॿनि ताईं अलाए केतिरनि ग़लतियुनि कमज़ोरियुनि जो शिकार आहियूं। पर जंहिं जवान पंहिंजे जवानी जी हिफ़ाज़त कई, अल्लाह रब्बुल आलमीन उनखे एज़ाज़ ॾे थो। सॼो जग हिकिड़े पासे हो, ही नौजवान हो जंहिं मुंहिंजी शरीयत खे पंहिंजे 5 फुटे बदन ते लागू कयो, जंहिं मक़सद लाइ हिनखे मोकिलियुमि। जवानी जो भरपूर उन फ़ाइदो वठी करे
नमाज की पाबंदी, जमात की पाबंदी, खुशू खुदू आजिज़ी सां ठाहे ठाहे नमाज पढ़ंदड़, नफली नमाज़ुनि जो इहतमाम कंदड़, रोज़नि जो इहतमाम कंदड़, नफली रोज़नि जो इहतमाम कंदड़, अल्लाह जे रस्ते में जिहाद कंदड़, जेकी हुन खां जवानी में ख़ैर जो कमु पुॻो उन कयो, पर गुनाहनि खां उनजी जवानी महफूज़ रही। मुंहिंजो रब केॾो क़दुरदान, केॾो मेहरबान आहे जो माण्हू पंहिंजे जवानी खे सही रुख में इस्तेमाल करे थो। मुंहिंजो करीम रब एॾो बाजारो क़दुरदान आहे जो उनखे इहो एज़ाज़ नसीब करे थो, त उनखे इहा छांव नसीब करे थो। अचो नौजवानो, पंहिंजी जवानी जो लिहाज़ रखो। चेटिंग ते वेहूं था, राति जा ॿ थी वञनि था, अम्मा मुंतज़िर, बाबो इंतज़ार पियो करे, घर जो दरवाज़ो खुलियो पियो आहे। अले असांजो नौजवान केॾी महिल अचे थो, चौराहनि ते वेठा आहिनि, पाणी जा कूलर खणी सारी दुनिया के चेटिंग में सुम्हारे पोइ घर अचनि था। पोइ फजर जी निमाज़ केॾां वई, जमात केॾां वई। ही जवानी असांजी बेदाग हुजे। मुंहिंजो रब वॾो क़दुरदान ऐं महिरबान आहे। पंहिंजी जवानी जो क़दुरु करियो जंहिं मक़सद जे लाइ अल्लाह दुनिया में मोकिलियो आहे, इहो क़दुरु तव्हीं करियो। मुंहिंजो रब एॾो क़दुरदान आहे जो तव्हांखे हिन एज़ाज़ सां नवाज़ींदो। 3 नंबर ते नबी अलैहिस्सलाम जो इरशाद फरमायो, वरजुलुन क़ल्बुहु मुअल्लक़ुन बिल मसाजिद, ओ शख्स जिनजी दिल मस्जिद सां अटकियल आहे। आलीशान घर बनियल अथसि, घर में एसी बि लॻल अथसि, कालीन बि घर में आहिनि, पर्दा बि आहिनि, घरवारी औलाद सभु ज़रूरत जो सामान घर में अल्लाह ॾिनो अथसि, पर उनजी दिल घर न मस्जिद में अटकियल आहे। हिन मस्जिद में छा रखियो आहे? असुल शइ अल्लाह जी इबादत, निमाज़ ऐं बाजमात निमाज़ जो इहतमाम आहे। हिन दोस्त के, हिन नौजवान के, पोढ़े के, बुजुर्ग के, मर्द के, औरत के मस्जिद सां दिली मोहब्बत आहे। अल्लाह जे नबी अलैहिस्सलाम जो फरमायो, जेको बि माण्हू हिन मस्जिद सां मोहब्बत रखे थो, इन जो ॿियनि लफ़्ज़नि में मतिलबु आहे निमाज़ ऐं बाजमात निमाज़ सां मोहब्बत रखे थो। हर घड़ी घड़ी उनखे या उणतुणा ऐं मस्जिद वञा, दीन जी मजलिस जो हिस्सो बणिजा, निमाज़ जी पाबंदी, जमात जी पाबंदी करे थो, क़ुरान जी तिलावत करे थो, जेतिरो बि वक़्तु मिले थो फुर्सत, कमकार में आहे त ठीकु आहे, पर फुर्सत मिलेसि थी इहो मस्जिद में अची करे सुख जो साह खणे थो। जेको वक़्तु मिले थो अल्लाह जे ज़िक्र क़ुरान जी तिलावत में गुज़रेसि थो। पाण फरमायूं, इहा मस्जिद सां जेका दिलि लाइण आहे उनखे क़यामत जे ॾींहुं कमु ईंदी, जो मुंहिंजो रब उनखे पुकारे फ़रिश्तनि जे ज़रिए चवंदो, तूं एॾां न, तूं हिन जाइ ते अचु। तो दुनिया में जेका मस्जिद सां मोहब्बत कई आहे, इन जो इनाम, इन जो सिलो, इन जो फल ई अथव। आउं पंहिंजे पाण खां सवाल करियां, अव्हां खां बि इहो सवाल कंदुसि, हिन हफ़्ते जूं 5 निमाज़ूं ॾींहं ऐं राति जूं आहिनि, छा गुज़िरियल जुमे खां हिन जुमे ताईं पाण हिसाब करियूं सभु निमाज़ूं बाजमात अदा कयूं अथऊं? हर निमाज़ जूं अॻियूं सुनतूं पाण अदा कयूं आहिनि। फजर निमाज़ जूं 2 रकातूं, जिन जो वज़न, जिन जी क़ीमत, जिन जी अहमियत केतिरी आहे। नबी अलैहिस्सलाम ने फरमायो, फजर जूं 2 रकातूं सुनतूं। इमाम तिरमिज़ी रहमहुल्लाह सही सनद सां नबी अलैहिस्सलाम जी हदीस मुबारक नक़ल कई आहे, दुनिया ऐं उन में जेकी कुझु आहे, इहे 2 रकातूं सुनतूं उन खां वधीक अहमियत आहिनि। सम्झो था फजर जे फर्ज़ जो वज़न छा हूंदो, उनजी क़ीमत छा हूंदी। छा ही हिकिड़ो हफ़्तो अहिड़ो पेश करे सघूं था जो हिकिड़ी रकात फर्ज़ीअ सां खां न निकिती हुजे, पहिरियों सुनतूं न निकितियूं हुजनि, फजर जी सुनत सां अदा कई हुजे, पहिरीं सिफ़ में सी सभु न पर शामिल थिया हुजनि। 5 माण्हू 4 माण्हू सफ़ में बीहनि था, किरत शुरू थिए थी, पोइ को रुकू में पहुतो, को पहिरें रकात जे सजदे में पहुतो, ॿी रकात जे तिलावत में पहुतो, को रुकू में, को सजदे में, को तशद में। जेके ख़ुशि नसीब पाण खे सम्झनि था उहे सलाम वरण खां पोइ आया, ऐं जेके सुधरियल हुआ न उन्हनि वरी अॻी निमाज़ सां गॾु फजर जी निमाज़ पढ़ी अल्लाह रब्बुल इज़्ज़त खे ख़ुशि करण जी कोशिशि कई आहे। अल्लाह जे नबी अलैहिस्सलाम जे हिन हदीस मुबारक जे हिन हिसे में हर मुस्लमान खे इहा दावत ॾिनी आहे, तुंहिंजी औताक सां त दिलि आहे। असां वटि माण्हू मिलनि था, केॾा बि वञूं पिया कूड़ कुटनि, पंहिंजी ज़बान सां औताक ते कूड़ हणण पियो वञे। हिकिड़ो हिकिड़ो कूड़ जबल जेॾो, बुंड जेॾो कूड़, हू हणे, राति जा 12-1 थी विया। कॾहिं सोचियो त होटल ते केतिरो वक़्तु गुज़रे थो। ऐं हिकु दफ़े
बखर जमाली मोरी ता वञा पियो निमाज़ जे लाइ मस्जिद में, ॾिसां त वॾो तइदाद माण्हुनि जो हिकिड़ी जाते हिकिड़े पासे मुंहुं करे पेशाब करे पियो ऐं बीठुसि। मूं सुवाल कयो माण्हू किथे ढकियलु आहे? मूंखे ॿुधायो थी सभु फिल्म ॾिसण वारा आहिनि। फिल्म ॾिसी हान थियान में पेशाब जले काबू करे 3 कलाक जी फिल्म आहे। इहे हिकिड़ी जातो थी पेशाब पोइ कयो अथनि। 3 कलाक को मस्जिद में गुज़ारण वारो आहे, फिल्म ॾिसे थो, माधुरी ॾिसण जो शौक़ु आहे, सुष्मिता सीन खे ॾिसण जो शौक़ु आहे, प्रीति ज़िंटा, जूही चावला, इहे सभु शयूं असांखे वणनि थियूं। अलाह जे घर में वेहण ऐं अलाह जो ज़िक्र करणु, क़ुर जी तिलावत करण जे लाइ असांजी दिलि तयारु कोन्हे। छा था सम्झो पंहिंजो मस्जिद सां केतिरो तालुक़ु आहे? अलाह जे नबी अलैहिस्सलाम जो फरमायो जेको हिन मस्जिद सां दिलि ॻंढे थो इहो एज़ाज़ रब उनखे क़यामत जे ॾींहुं नसीब कंदो। चौथे नंबर ते नबी अलैहिस्सलाम जो फरमायो वरजुलान तहाब्बा फिल्लाह इज्तमा अलैहि व तफर्रका अलैहि। उहे 2 शख्स जिन अल्लाह कारण पाण में मोहब्बत रखी। मोहब्बत जो बुनियाद, उल्फत जो बुनियाद रंग, नस्ल, ज़ात, वतन, ॿोली, सूंह, पैसो, ॾोकड़, मनसब, उहिदो न। हिन सां मोहब्बत छो आहे? इन करे जो ही सालिह आहे, नेक आहे, इल्म वारो आहे, परहेज़गार आहे, अल्लाह रब्बुल इज़्ज़त जी शरीयत जो पैरोकार आहे। रंग कहिड़ो बि हुजेसि, नस्ल जो केरु बि हुजे, क़ौम कहिड़ी जो हुजे, ॿोली कहिड़ी बि ॻाल्हि आहे, मोहब्बत जो बुनियाद अल्लाह जी ज़ात जे ख़ातिर अल हुब्बु फिल्लाह वल बुग़्दु फिल्लाह। अल्लाह कारण मोहब्बत, अल्लाह कारण नफ़रत। असां वटि नफ़रत जो बुनियाद दुनिया जा गर्ज़, मोहब्बत जो बुनियाद दुनिया जा गर्ज़। गर्ज़ मिलिया मोहब्बत, गर्ज़ पूरा न थिया नफ़रत आहे। शरीयत मुतहरा इहो अमर कयो आहे। उहे 2 शख्स जिन जी मोहब्बत जो बुनियाद अल्लाह जी ज़ात, अल्लाह जो दीन, तौहीद, सुन्नत, इन बुनियाद ते जिन मोहब्बतूं रखियूं न, मुंहिंजो रब एॾो त क़दुरदान आहे, एॾो महिरबान आहे जो इन शइ जो क़दुरु करे क़यामत ॾींहुं अल्लाह ताला इन खे अर्श जी छांव जो हक़दार बनाए थो। अचो पंहिंजे पाण खां सवाल करियूं, असीं केतिरनि माण्हुनि सां मोहब्बत करियूं था? अंदाज़ो लॻायूं, हिकिड़ो माण्हू पीपल्स पार्टी सां मोहब्बत रखे थो, हिकिड़ो माण्हू मुस्लिम लीग जो जियालो आहे, हिकिड़ो माण्हू जीए सिंध जो बुनियादी वर्कर ऐं कारकुन आहे, हिकिड़ो माण्हू साईं इमरान ख़ान जो शेदाई आहे। ऐं वॾे अदब एहतराम सां सवाल करियां थो, बुनियाद कहिड़ो आहे? अल्लाह जी ज़ात त कान्हे न। इहे लीडर, इहा सियासत, इहे वोट, इन्हनि शयुनि जे बुनियाद ते हिक ॿिए सां मोहब्बत थिए थी। हिकिड़ी क़ौम जा माण्हू रिश्तेदारियूं आहिनि, नफ़रतूं आहिनि। असीं अख़बारुनि में वाक़िया पढ़ूं था, वोट थियनि था, अज़ीज़ करीब वेझा रत जा रिश्ता आहिनि। असांखे हया नथो थिए, अहसास नथो थिए, मथा फाड़े हिक ॿिए जा लीडर लाथा छॾिया आहिनि। तो इमरान खे वोट छो ॾिनो? तो पीपी खे वोट छो ॾिनो? तो जीए सिंध वारे खे वोट छो न ॾिनो? हीउ एॾो सारो ग्रैंड अलायंस ठहियो आहे, जीडीए, हेॾा बुज़ुर्ग इन्हनि खे तव्हां वोट कोन ॾिनो आहिनि। अंदाज़ो लॻायो, मोहब्बत जो बुनियाद इहो, नफ़रत जो बुनियाद इहो। पर नबी अलैहिस्सलाम जो फरमायो, हिकु ॿ मुस्लमान अहिड़ा हुआ जिन जी मोहब्बत जो बुनियाद अल्लाह जी ज़ात हो। अल्लाह कारण मोहब्बत, अल्लाह कारण नफ़रत, अल्लाह कारण बुग़्ज़, अल्लाह कारण दुश्मनी। पोइ पीउ छो न हुजे, पुटु छो न हुजे, ज़ाल छो न हुजे, भाउ छो न हुजे, भेण छो न हुजे, वेझो अज़ीज़ करीब छो न हुजे, अल्लाह जो बाग़ी आहे, मुशरिक आहे, बिदअती आहे, बेअमल बद किरदार आहे क़ौम जो माण्हू, रत जा रिश्ता आहिनि। पर इन जे करे इन सां मोहब्बत न आहे जो ही अल्लाह वारी रात सिराते मुस्तक़ीम खां थिड़ियल आहे। मोहब्बत हिन सां इन करे आहे, क़ौम हिकिड़ी, कबीलो ॿियो, ॿोली टी, मुल्क ॿियो, अलाए किथे जा। नबी अलैहिस्सलाम जिन भाईचारो कान करायो न, कॾहिं मौक़ो मिले अहदीस मुबारक जा किताब पढ़ो, हिक ॿिए जी ॿोली बि कोन पिया सम्झनि, रंग बि जुदा, सभु कुरैशी बि कोन हुआ, सभु अरबी बि कोन हुआ, रंग रंग नस्ल नस्ल जा माण्हू हुआ। फरमायूं फलाना जी साईं हीउ तुंहिंजो भाउ आहे, उनखे वठी आ, सभु कुझु पेश कयूं। इहो आहे मोहब्बत जो बुनियाद, अल्लाह जी ज़ात,
ऐं मोहब्बत जो बुनियाद अक़ीदत तौहीद ते हुअणु खपे। ही जेके सियासी माण्हू इतिहाद कनि था न, ऐं वॾे अदब एतिराम सां चवां थो, अव्हांजो इतिहाद मनसब लाइ, हुकूमत लाइ, वोटनि लाइ थिए थो। इहो इतिहाद कंहिं कम जो कोन्हे। दिलनि में हिक ॿिए लाइ नफ़रत आहे। इजलास थिए थो, हू हुन जे पोयां निमाज़ कोन पढ़े, हू हुन जे पोयां निमाज़ कोन पढ़े। इहो कहिड़ो इतिहाद आहे? इहो कहिड़ो अलायंस आहे? मोहब्बत जो बुनियाद अल्लाह जी ज़ात जॾहिं थींदो, नबी अलैहिस्सलाम ने फरमायो, इन बुनियाद ते अल्लाह ताला उनखे क़यामत जे ॾींहुं इहो एज़ाज़ नसीब कंदो। उन खां बाद नबी अलैहिस्सलाम ने फरमायो, वरजुलुन दअत हुमरातुन ज़ात हुस्निन व जमालिन फक़ाल इन्नी अख़ाफुल्लाह। हिकु अहिड़ो शख़्स जेके हुस्न ऐं जमाल ऐं ॿी रिवायत में वॾे मनसब ऐं उहिदे वारी औरत जेका 16 सिंगार कयल सूंहं ऐं सोभ्या में पंहिंजो मट पाण हुई, उनजी हिकिड़ी झलक ॾिसण जे लाइ दुनिया हैरान परेशान हुई। उन अहिड़े क़िस्म जी औरत हिकु अहिड़े शख़्स खे गुनाह जी दावत ॾिनी, ॾिठई, पंहिंजे तरफ़ां पेशकश कई अथसि, सॼे पासे निहारियईं, केरु कोन थो ॾिसे, खॿे पासे ॾिठई, कंहिं कोन ॾिठो, अॻियां बि को मौजूदु कोन्हे, पुठियां बि कंहिंखे ख़बर कान्हे का। चवे थो, जेकॾहिं ही गुनाह करियां फबी बि वञा, पर मरण खां बाद मुंहिंजो अल्लाह मूंखां पुछी सघे थो, ही मुंहिंजे अमलनामे में गुनाह लिखबो, पोइ मुंहिंजो रब मूंखे कहिड़ो सलूक कंदो, मूंखे छा चवंदो। इहा दावत गुनाह जी ॿुधे बि थो। आम औरत बि कान्हे का, पंहिंजो मट पाण औरत आहे, हर लिहाज़ खां ख़ूबसूरत आहे, वॾे मनसब ऐं मक़ाम जी मालिक आहे। उहा गुनाह जी दावत ॾेई बस करे थी, हिन अल्लाह जे नेक साले बाने जे ज़बान ते लफ़्ज़ तरी अचनि था, ऐं अल्लाह खां डिॼां थो इहो गुनाह जो कमु नथो करियां। अर्श ते मुस्तवी अल्लाह, उन जा लफ़्ज़ ॿुधा, हुन गुनाह जो कमु न कयो। इन चंद अखरनि खे एॾी अहमियत ॾिनी मुंहिंजे हक़ीक़ी रब, सांडे संभाले उन जे अमलनामे में इहे लफ़्ज़ रखियईं, जॾहिं क़यामत जो ॾींहुं थींदो न, उनखे संडे अर्श जी छाम जे हेठि विहारींदो जवान, तो उन ॾींहुं जेका कुर्बानी ॾिनी न, मूंखां डिॼी करे जेको तो अमल कयो न, उनजो ही सिलो अथई, इंतज़ारु कर, तोखे पोइ सॼूं था। छा था सम्झो मुंहिंजो रब केॾो क़दुरदान, केॾो महिरबान आहे। उन खां बाद नबी अलैहिस्सलाम ने फरमायो, वरजुलुन तसद्दक़ बिसदक़तिन फअख़फ़ाहा हत्ता ला तालिम शिमालहु मा तुनफ़िक़ु यमीनुहु। हिकु अहिड़ो शख़्स जंहिं साॼे हथ सां अल्लाह जे रस्ते में ख़र्च कयो, 5 रुपया ख़र्च कई, 10 रुपया ख़र्च कई, लख रुपया ख़र्च कई, हिकु उनखे ख़बर, ॿी अल्लाह खे ख़बर, टी जंहिं ते ख़र्च कई उन खे ख़बर आहे। कंहिं बि माण्हू खे ख़बर कान पई त हिन कहिड़ो ख़र्च कयो आहे, कंहिंखे का ख़बर ॼाण कान्हे का, बसि अल्लाह जे लाइ ख़र्च कई, ख़र्च करे उन मालिक खे ॻाल्हि विसरी वई। पर मुंहिंजो रब बेसर खां पाक आहे, वॾो क़दुरदान, वॾो महिरबान आहे। नबी अलैहिस्सलाम ने फरमायो, इहो आहे ख़ालिस अमल जो बुनियाद। हिकिड़ो अमल रियाकारी ते मबनी आहे, ॿियो अमल खुलूस ख़ालिस अल्लाह जी रज़ा, अल्लाह जी खुशनुदी ते बदल आहे। फरमायूं त मुंहिंजो रब इन जे अमल खे क़दर जे निगाहनि सां ॾिसे थो। उहो जंहिं माण्हू साॼे हथ सां अहिड़ो ख़र्च कयो, खाॿे हथ खे ख़बर कान पई त साॼे हथ अल्लाह जे रस्ते में छा ख़र्च कयो न, इन माण्हू खे क़यामत जे ॾींहुं इहो एज़ाज़ नसीब थींदो। असां वटि पैसो ख़र्च थिए थो, पर इन जे लाइ रियाकारी जे मद में पैसो ख़र्च थिए थो, तोहर जो मद थिए थो। छा इहो कमु अल्लाह जी रज़ा जे लाइ आहे? शादियूं थियनि थियूं, मंगणा थियनि था, वॾे अदब एतिराम सां पुछां थो, उलमा मौजूद आहिनि, अल्लाह जे नबी अलैहिस्सलाम जो को मंगणो साबित कंदो, सैयदा फातिमा रज़ी अल्लाह ताला अन्हा जो मंगणो को साबित कंदो, मंगणे जा ख़र्च, मंगणे जा कार्ड, मंगणे जा एहतमाम थियनि था। अहलुल हदीस ज़रूरु आहियूं, करे पुछो अथव त मंगणे जो भत, मंगणे जी दावत, उन खां पोइ शादियूं थियनि थियूं, वॾा हाल बुक थियनि था। शादी हाल जो किरायो हिकिड़े ॾींहं जो या 24 कलाकनि जो केतिरो भरियूं था, ऐं भत जे पोयां घोर वठूं, पुआ वठूं, हार वठूं, छा छा नथा, केतिरियूं वस्तूं आहिनि। घोट खे हथ ॾियारण जा पैसा, घणा ज़ुल्म का ॻाल्हि आहे। वरी माई जेका घोट जी घर वारी
उन के हथ ॾियारण जा पैसा ये बिरादर जा असांजा रिवाज आहिनि करे पुछो अथव हिकु अहिड़ो माण्हू जंहिंसां निकाह कनि हलाल आहे उहा औरत उनखे साम्हूं बिना पर्दे जे पेश पवे उनखे हथ ॾिए वो 500 जो नोट 1000 जो नोट दिए तो सके पैसो तो बने तो पर शरीयत की तालीम जी का परवाह है केडो खर्च थे तो अल्लाह मुझो रब माफ करे केडो पैसो खर्च थे तो पुछी दिसो कदे यह इस्लाम तालीम पेश कया अल्लाह के नबी अलैहिस्सलाम जिन यह तालीम असा के कान दिनी आ पैगंबर अलैहिस्सलाम जे फरमायो अमल कई किंखे को पत्तो कोन पियो एड़ो अमल कई एकड़े मानो खैरात दे ले अचो फोटो कढूं फोटो कढी फेसबुक ते रखी हिननि खे नलको ॾिनो आहे सिरुनि जी गाॾी ॾिनी आहे हिननि खे ही कमु ॾिनो आहे सारी दुनिया खे ख़बर पइजी वई आहे काबतुल्लाह जो उमरो करे थो एराम ॿधल आहे ज़ाल गॾा माउ गॾा अहिड़ो सभु उनजी मूवी भरिजे पई सजदो करे पियो निमाज़ पढ़े पियो ही मोबाइल झले उहे तस्वीरूं फेसबुक ते रखे थो हरम जी तस्वीर काबतुल्लाह जी तस्वीर हजर असवद के चुमे पियो उनजी तस्वीर सफ़ाए मरवा ते डोड़े पियो उनजी तस्वीर सभु कुझु रखे पियो इहो कंहिंखे ॿुधायूं था अचो वेही करे वीचार करियूं ही शैतान दिलनि ते धारो हणे थो रियाकारी असांखे सेखारे थो जंहिंजे करे असांजा अमल बर्बाद थियनि था नबी अलैहिस्सलाम ने फरमायो जेको शख़्स अल्लाह जे रस्ते में सदको करे ख़ैर करे कंहिंखे का ख़बर न पवे इहो अजुर सवाब पाहे अल्लाह वटि अमल वॾे क़दरदानी जे लाइक़ पाहे आख़िर में नबी अलैहिस्सलाम ने फरमायो वरजुलुन ज़कर अल्लाह ख़ालियन फफ़ाज़त ऐनाह उहो शख़्स जेको अकेलो वेठो आहे पंहिंजे घर में मस्जिद में बाज़ार में ॿाहिरि हिते ऐं हुते वेठो आहे अकेलो अल्लाह रब्बुल इज़्ज़त खे यादि कयईं यादि छा कयईं पंहिंजे गुनाहनि खे यादि कयईं अॼु ही गुनाह जो कमु हिकिड़े ॾींहं जा गुनाह हिकु हफ़्ते जा गुनाह हिकु महीने जा गुनाह हिकु साल जा गुनाह ही जेका ज़िंदगी मुंहिंजी गुज़री आहे अॼु 60 जे ॾहाके में पहुतो आहियां इहे सभु मुंहिंजा गुनाह जा कम आहिनि इन्हनि गुनाहनि जे बारे में जेकॾहिं मुंहिंजो रब मूंखां सवाल करे ॿियो सवाल हीअ हेतिरियूं सारियूं नेकियूं आहिनि इहे मूंखां पुगियूं कोन इन्हनि जे बारे में मुंहिंजो रब मूंखां सवाल करे ही नेकियूं छो न कयई ही गुनाह जा कम छो कयई पाण फरमायूं त अल्लाह जे ख़ौफ़ जे करे उहो माण्हू रोई पियो अखियूं आलियूं थी पयूं दुनिया खे ॾेखारण जे लाइ न पर पंहिंजे अल्लाह खे राज़ी करण जे लाइ उन इहो कमु सरंजाम ॾिनो पाण नबी अलैहिस्सलाम ने फरमायो उन जे अख मां जेको ॻोढ़ो किरे थो उन जूं पिंपड़ियूं जेके आलियूं थियनि थियूं उन जे गल ते जेके ॻोढ़ा किरनि था पाण फरमाइनि ॻोढ़नि जो अल्लाह वटि वॾो क़दुरु आहे वॾी क़ीमत आहे जो रब्बुल आलमीन उनखे क़यामत जे ॾींहुं अर्श जी छांव नसीब कंदो अचो वेही करे वीचार करियूं हीअ ज़िंदगी गुज़री आहे कंहिं वैद जी मजलिस में कंहिं क़ुर मजीद जे तिलावत जे दौरान कंहिं मस्जिद में निमाज़ जी तिलावत ॿुधण जे दौरान पंहिंजे घर में अकेलाई में कंहिं मौक़े ते हिन अख मां कॾहिं को ॻोढ़ो किरियो आहे हक़ीक़त हीअ आहे हिन अखियुनि एतिरा गुनाह कमाया आहिनि हिन हथनि एतिरा गुनाह कमाया आहिनि पेरनि एतिरा गुनाह कमाया आहिनि जो असांजी अख अल्लाह जे डप मां हींअर ॻोढ़ा ॻाइण बंदि करे छॾिया आहिनि दुनिया जे लाइ रोम था दर्द जिंद जान जो आहे उन जे करे अखियुनि मां ॻोढ़ा ज़रूरु किरनि था पर अल्लाह जे ख़ौफ़ खां अल्लाह जी पकड़ अल्लाह जे अज़ाब जहन्नम जे अज़ाब खे ॿुधी करे कॾहिं को अख मां ॻोढ़ो किरे यकीन ॼाणो या ख़ूबी समां ख़तम थी वई आहे पुराणे दौर जे मुस्लमान मर्दनि मुस्लमान औरतुनि जो ख़ौफ़ अमी पढ़ो त सही सैयदा अस्मा रज़ी अल्लाह ताला अन्हा फरमाए थी आउं हिकु दफ़े नबी अलैहिस्सलाम जे ख़िदमत मुबारक में पहुतुसि पाण वैद नसीहत करे रहिया हुआ मूं ॾिठो त मुस्लमान रोज़ ऐं राड़ो पिया कनि दाहूं रड़ियूं ऐं कूकूं पिया कनि मूं हैरानगी मां माण्हुनि खां सवाल कयो ही छाजे लाइ पिया रोवनि मूंखे ॿुधायो वियो नबी अलैहिस्सलाम जॾहिं हींअर क़ब्र जे अज़ाब जे बारे में माण्हुनि खे कुझु ॻाल्हियूं ॿुधायूं जंहिंजे करे ही माण्हू रोअनि पिया इहे क़ब्र जा अज़ाब इहे जहन्नम जा अज़ाब अल्लाह जे पकड़ जा हिसाब किताब असीं ॿुधूं पिया
कुरान मजीद जा तर्जुमा जो असांजी अख अल्लाह जे डप मां कोड़ा ॻारण खां हाणे इनकार करे बीठी आहे। नबी अलैहिस्सलाम जे उसवे हसना ते गौर कयो, केतिरे क़द्र अल्लाह जे डप अल्लाह जे ख़ौफ खां कोड़ा बहाईंदड़ हुआ। अब्दुल्लाह बिन मसूद रज़ी अल्लाह ने फरमाए थो, इमाम बुखारी रहमहुल्लाह, इमाम मुस्लिम रहमहुल्लाह पंहिंजे सहीहन में इहा हदीस मुबारका नक़ल कई आहे। पाण फरमाई, अब्दुल्लाह मुंहिंजी दिलि घुरे थी त क़ुरान पढ़ी करे ॿुधा। मूं अर्ज़ कयो, अल्लाह जे रसूल क़ुरान अमां ते लथो आहे, अमीं मूंखां ॿुधो था। पाण फरमायूं, ॿियो को क़ुरान पढ़े थो मूंखे ख़ुशी थिए थी, मुंहिंजो रूह ख़ुशि थिए थो। पोइ चवे थो, मूं सूरत निसा जी तिलावत शुरू कई, فكيف إذا جئنا من كل أمة بشهيد وجئنا بك على هؤلاء شهيدا। इन आयत ते पहुतुस, जंहिं आयत में क़यामत जो मंज़र ज़िक्र थियल आहे। माण्हुनि जे मथां सी गवाह पेश कंदासूं। उन दौर जा नबी रसूल अलैहिस्सलाम पंहिंजी उम्मत जे मथां गवाह थींदा। ही बदन जा उज़वा उन्हनि जे मथां गवाह थींदा। ऐं रसूल तूं बि हिन उम्मत जे मथां गवाह थींदे। इहो क़यामत जो मंज़र ज़िक्र थियल हो। जॾहिं अब्दुल्लाह बिन मसूद रज़ी अल्लाह ने आयत मुबारका पढ़ी, नबी अलैहिस्सलाम जे अखियुनि मां लुड़क किरण शुरू थिया। हथ जो इशारो करे फरमायो, अब्दुल्लाह बस वधीक क़ुरान मजीद खे इन दिलनि जो इलाज करियूं। इन दिलनि जो इलाज अल्लाह जो ज़िक्र आहे। क़ुरान मजीद सां ताल्लुक़ लॻे, गुनाहनि खां तौबा करियूं। जिन जिन गुनाहनि में मुलविस आहियूं उन्हनि गुनाहनि खां तौबा ताइब थियूं, पंहिंजे रब ॾे रुजू करियूं। छल मुंहिंजो रब मूंखे अव्हां खे इन्हनि ख़ूबियुनि जे समेटण सांडण संभालण जी तौफ़ीक़ अता फरमाए। मुंहिंजो रब ॾाढो महिरबान आहे, नेकिन जो क़दुरदार आहे। ही नथी पुॼे ही करियो, इहा बि नथी पुॼे ही करियो, इहा बि नथी पुॼे ही करियो, इहे सभु नथियूं पुॼनि, भला ही त करियो, कुझु त करियो। ख़ाली हथें अलाह जे साम्हूं पेश न थियूं। अचो सभु गॾिजी हिन दुनिया में रही करे पंहिंजी क़बर, पंहिंजे आख़िर जी तयारी करियूं। शाल मुंहिंजो रब